पीपल्स पार्टी एमपी अली हसन ज़रदारी सिंध जे सामूंडी पट्टी खे ख़तरनि खां महफ़ूज़ बणाइण लाइ कोस्टल हाईवे रिथा जल्द कम शुरू कराइण जो ऐलान करे छॾियो। सिंध सवणायती शेखदाणी बेनज़ीर भुट्टो जे ख़्वाब जे साभिया लाइ केटी बंदर खे बंदरगाह बणाइण जूं भरपूर कोशिशूं कई पियूं वञनि। तफ़सील रहमतुल्लाह सिटो जी हिन रिपोर्ट में। पीपीएमपीए अली हसन ज़रदारी पंहिंजे तक घोड़ाबारी जे पीर पठो ऐं गेल मोरी वारे इलाइक़े में 20 किलोमीटरनि ताईं तमीर थियल रोडनि जे रिथां जो इफ़्तिताह कयो। तरक़ियाती रिथां जे इफ़्तिताही तक़रीब ऐं मीडिया सां ॻाल्हाईंदे पीपल्स पार्टी जे एमपीओ जो चवणु हो त हुन सिंध असेंबली जे कुझु मेंबरनि जे मदद सां ठटे ज़िले जे सामूंडी पट्टी घोड़ाबारी केटी बंदर ऐं खारो छाण जे ॾूराहनि इलाइक़नि में 100 किलोमीटरनि ताईं रोडनि जो ॼार विछायो आहे ऐं वधीक 100 किलोमीटरनि ताईं रोड तमीर कराइण जूं स्कीमूं पिणु मंज़ूर करायूं आहिनि ऐं ईंदड़ हफ़्ते 20 खां 25 ॻोठनि में तरक़ियाती कमनि लाइ वर्क आर्डर बि जारी थी वेंदो। 10 मिलियन मिलिया आहिनि हर एमपीए खे विलेज इलेक्ट्रिफिकेशन जे लाइ। मूं 4-5 पंहिंजे दोस्तनि खे हथ वधाया आहिनि, उन्हनि महिरबानी कई आहे ऐं उन्हनि मूंखे पैसा ॾिना आहिनि त मां 20 खां 25 ॻोठ त 4-5 ॻोठनि जो वर्क आर्डर निकिरी चुको आहे। ईंदड़ हफ़्ते 20-25 ॻोठनि जो ॿियनि जो वर्क आर्डर कढाईंदासीं ऐं इनशाला हिन महीने में कमु शुरू कराईंदासीं। टेंडर प्रोसेस में वञण वारी आहे ऐं 1 साल में कंप्लीट कंदासीं ऐं ॿियूं बि जेके नंढियूं वॾियूं ॻोठनि जूं स्कीमूं आहिनि उन्हनि खे असां कोशिश कंदासीं। हिकु सवाल जे जवाब में पीपल्स पार्टी जे एमपीए अली हसन ज़रदारी चयो त ठटे सिजावल ऐं बदीन जे सामूंडी पट्टी खे समुंड जे ख़तरनि खां बचाइण लाइ कोस्टल हाईवे मंसूबे ते जल्द कमु शुरू करायो वेंदो। आइन गोइंग में असां 5-4 टेंडर 8 कराए चुका आहियूं। इंशाअल्लाह ताला हिन साल जे अंदर में अल्लाह जी महिरबानी सां मुंहिंजी पार्टी जे क़ाइदिन जी महिरबानी सां तव्हांजे दुआउनि सां साहेली पट्टी जा जेतिरा रोड आहिनि इंशाअल्लाह कंप्लीट कंदासीं हिन टेन्यूअर में। पंचोत शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे ख्वाब जे साबिया ख़ातिर केटी बंदर खे बंदरगाह बणाइण लाइ भरपूर कोशिशूं जारी आहिनि। धाबेची इंडस्ट्रियल ज़ोन लाइ 200 एकड़ ज़मीन बि मुख़्तस कई वई आहे ऐं इन रिथाउनि सां लखे माण्हुनि खे रोज़गार मिलंदो। मुंहिंजे लीडर ऐं मुंहिंजे क़ाइद जनाब आसिफ अली ज़रदारी, मुंहिंजे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, अदीब फरियाल तालपुर साहिबा जी महिरबानी सां ही सभु जेके स्कीमूं आहिनि मां कंप्लीशन करणु वञा पियो। CM सिंध साहब ख़ासि महिरबानियूं कयूं आहिनि हिन हल्के ते। बीबी साहिबा हिन हल्के ऐं केटी बंदर जे माण्हुनि सां हुनजो लॻाव हो, उन्हनि खे भाईंदी हुई। असां हुनजी मिशन खे पाया तकमील ताईं पहुचाइण जे लाइ डेवलपमेंट असां केटी बंदर जी कंदासीं। पीपल्स पार्टी करणु वञे पई, दाबे जी स्पेशल ज़ोन पीपल्स पार्टी ठाहियो आहे। पीपल्स पार्टी एमपी अली हसन ज़रदारी चयो त सिंध जे सामूंडी पट्टी वारनि इलाइक़नि में तइलीम, सिहत ऐं मवासिलात जे बुनियादी सहूलियतुनि जे फराहमी लाइ तरजीही बुनियादनि ते क़दम खयां पिया वञनि। केटी बंदर शहर में पाणी जे फराहमी खे यकीनी बणाइण खां पोइ हाणे घोड़ाबारी में इस्पताल जे इमारत जो कम बि शुरू करायो वियो आहे। तरक़ियाती रिथाउनि जे इफ़्तिताही तक़रीब में शिरकत जे मौक़े ते पीपीएमपीए अली हसन ज़रदारी जी शानदार आजियां कई वई ऐं हर पासे जीए भुट्टो जा नारा गूंजदा रहिया।